इलेक्शन कमीशन सदर जे चूंडुनि बाबति मुशावरती इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन जो अहम इजलास चूंडुनि जे हवाले सां गौर वीचार सदर खे ॿीहर ख़त लिखी इजलास में शिरकत करण खां मुअतज़िल करे छॾी। इलेक्शन कमीशन चयो आहे त सदर खे ख़त जो जवाब ॾेई चुका आहियूं। चूंडुनि वारो मामलो अदालतुनि में हली रहियो आहे। सदर जी मुशावरती अमल जो हिसो न बणजंदासीं। ऐवानी सदर आइन जी साजिश बणी चुको है। इलेक्शन कमीशन के दबाव जी गैर आइनी तौर चूंडुनि जी तारीख़ वठण जी कोशिश कई पई वञे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त आरिफ अलवी आइन सां हथ चुरांद कई त सदर न रहंदो। आइन जी भञाकड़ी थी त आर्टिकल 6 लागू थींदो। घरू वसी राणा सोनाला चयो आहे त सदारती ऑफिस के ब्लैकमेलिंग जो अड्डो न बणायो वञे। इलेक्शन जी तारीख़ ॾियण या न ॾियण सां सदर जो को बि वास्तो नाहे। लाहौर हाईकोर्ट पीटीआई जे पंजाब मां चूंडियल एमएनएस खे डी नोटिफाई करण वारो इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो। अदालत पीटीआई जे वधीक 70 एमएनएस जी इस्तीफ़ा मंज़ूर करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। पंजाब में ख़ाली तकनि ते नंढी चूंड बि रोकण जो हुकुम। अदालत ईंदड़ ॿुधणी ते इलेक्शन कमीशन समेत समूरनि धिरुनि खां जवाब तलब करे वरितो। अदालत चयो आहे त स्पीकर जे नोटिफिकेशन वारो मामलो 7 मार्च ते ॿुधो वेंदो। लाहौर हाईकोर्ट इमरान खान जी गाड़ी के अदालती अहाते में दाख़िल थियण वारी दरख़्वास्त के रद्द करे छॾी। अदालत पारां इमरान खान जी सिक्योरिटी यकीनी बणाइण जी हिदायत। पीटीआई चेयरमैन जी सिक्योरिटी टीम जो लाहौर हाईकोर्ट जो दौरो। सिक्योरिटी इंतजामनि जो जाइज़ो वरितो। पीटीआई अॻुवाण असद उमर चयो आहे त इमरान खान कॾहिं बि अदालत में पेशी खां इनकार नाहे कयो। सिक्योरिटी मामलनि ऐं डॉक्टर्स जी हिदायतुनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। इमरान हुकूमत जे पॉलिसी दहशतगर्दनि खे ख़ुशि करण लाइ हुई। इमरान दहशतगर्दनि सां गैर मशरूत ॻाल्हियूं कयूं। इमरान जी पॉलिसीअ ते नई सिविलियन ऐं अस्करी क़यादत फुल स्टॉप लॻाए छॾियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां पंहिंजी सरज़मीन ते दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कंदासीं, पोइ हिते न हटंदासीं। ये वाकया भी 5 शुहदा है। एक और ये बिल्कुल सही है कि हम सबको हिला दिया इस चीज ने। इसमें कोई ऐसी बात नहीं है कि जी हम कहें कि, लेकिन इससे हमारा रिजॉल्व इन दहशतगर्दों को खत्म करने का और ज्यादा स्ट्रांग हुआ। जो चाह रहे थे कि ये तालिबान इधर आए, जिन्होंने अपने मुंह से कहा था, मैंने खुद सुना अपने कानों से, वो आज रिस्पॉन्सिबल है इस सारी चीजों के। और इस वक्त मुझे पता है कि हमारी मिलिट्री लीडरशिप, हमारी सिविल लीडरशिप मुत्तहद है, कहते हम इनसे बात नहीं करेंगे, इन्हें गोली मारेंगे। बेहतर होने चाहिए थे इंतजाम, इसमें कोई शक नहीं है। और ये हमने कहा है कि पहले तो इनको इधर तक पहुंचना नहीं चाहिए था, वो इंटेलिजेंस का सारा काम है। और इधर पहुंच के इनको बिल्डिंग के अंदर दाखिल नहीं होना चाहिए था, बाहर ही इनको जानब रसीद करना चाहिए था। कराची पुलिस ऑफिस ते हमले असां सभिनी खे दौड़े छॾियो। हमले सां दहशतगर्दनि खे ख़त्म करण जो मुराल बुलंद थियो। तालिबान खे वापसि आणण जो ख्वाहिशमंद समूरी सूरतहाल जा ज़िम्मेवार आहिनि। सिंध असेंबली में खिताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त असांजी सियासी ऐं फ़ौजी क़यादत मुतहद आहे। सभिनी जो मौक़िफ़ आहे। तालिबान सां ॻाल्हियूं न थींदियूं। दहशतगर्दी समूरे पाकिस्तान मां गुज़री हिते पहुती। इंटेलिजेंस बहितर हुअणु घुरिजे। गाॾियुनि जी हर हाल में रजिस्ट्रेशन करण जो फ़ैसिलो कयो आहे, पोइ हिते न हटंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो ऑडियो ऐं वीडियोज़ लीक थियण वारे मामले ते चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जे जजिस खे ख़त। गुज़िरियल साल अक्टूबर में दाख़िल आइनी दरख़्वास्त खे फौरी तौर ॿुधणीअ लाइ मुक़ररु करण ऐं शहरनि जे राज़दारीअ वारे हक़ जे तहफ़ुज़ लाइ क़दम खणण जी इस्तदा। इमरान खान चयो आहे त कुझु महीननि खां शकी ऑडियोज़ ऐं वीडियोज़ लीक थी रहियूं आहिनि। ऑडियोज़ ऐं वीडियोज़ हैकिंग ऐं डीप फेक समेत ॿियनि जाली तरीक़नि सां ठाही वयूं आहिनि। शहरनि जे आइनी हक़नि जो दिफ़ा कयो वञे।
गिरफ़्तारी खां अॻु ज़मानती दरख़्वास्त बदनीयती ते ॿधल हो केस में दाख़िल कराई सघिजे थी। केस में बदनीयती न हुजे त पोइ ज़मानत कीअं रही सघिजे थी। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा ज़मानत वारी दरख़्वास्त ॿुधणी दौरान रिमार्क्स जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त असांखे कहाणी न पर कानून खे ॾिसणो आहे। सुप्रीम कोर्ट क़त्ल केस जे जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त वापसि वठण जी ते रद्द करे छॾी। इस्लामाबाद जी अदालत इमरान ख़ान ख़िलाफ़ पीटीवी ऐं पार्लियामेंट हमले केस मां दहशतगर्दी जा कलम ख़ारिज करे छॾिया। दहशतगर्दी जे अंत वारी अदालत पीटीवी ऐं पार्लियामेंट हमले केस में इमरान ख़ान ख़िलाफ़ एडीसी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत केस सेशन कोर्ट ॾांहुं उमाणे छॾियो। कराची पुलिस ऑफिस से दहशतगर्दन से मुकाबले दौरान शहीद थियल पुलिस एहलकार की शिकारपुर में जनाज़े नमाज़ अदा कई वई। शहीद एहलकार अब्दुल लतीफ़ भुट्टो की जनाज़े नमाज़ में एसएसपी डीएसआर रेंजर्स ऐं ॿियनि शिरकत कई। शहीद एहलकार जो मढ़ अबाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। जेकाबाद में चोर मुख़्तलिफ़ ॻोठनि खे गैस फराहम कंदड़ पाइप लाइन कटे खणी विया। केतिराई इलाइक़ा गैस खां महरूम थी विया। चोर पेचुआ ॻोठ जान मोहम्मद कॉलोनी, मोहम्मद शरीफ़ कॉलोनी, जमाली वाह ऐं ॿियनि इलाइक़नि खे गैस फराहम कंदड़ मुख्य पाइप लाइन चोराए विया। रहवासी परेशान। खैरपुर में अटे जो बहरान ख़त्म न थियो। दुकानदार मनपसंद अघ वसूल करण लॻा। अटो फ़ी किलो 96 बदिरां 140 रुपयनि में विकिरो थियण लॻो। इंतज़ामिया तमाशाई बणियल। शहरनि जो चवणु आहे त अटे जी चकियुनि, गुदामनि ऐं दुकाननि ते कार्रवाई करे अटे जे सरकारी अघ ते अमल करायो वञे। गौसपुर के कचे में पुलिस जो ॾोहारिन खिलाफ ऑपरेशन। दुरानी महर वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॾोहारिन विच में मुक़ाबलो थियो। मुक़ाबले दौरान एंटी एयरक्राफ्ट गन ऐं रॉकेट लॉन्चर्स जो इस्तेमाल। इलाइक़े में ॾहका पकड़जी वियो।